सदर आसिफ अली ज़रदारीअ सां इन चीन जो दौरे में सिंध जो सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण बि गॾु आहे ऐं उन सां गॾु सेनेटर सलीम मांडवीवाला बि गॾु आहे ऐं उन्हनि सां गॾु ॿियो वफ़द आहे जेको पाकिस्तान ऐं चीन जा सुठा लाॻापा क़ाइमु करण जे लाइ वधीक हिन महिल उते महिनत करे रहियो आहे ऐं पाकिस्तान सां गॾोगॾु सिंध जे हवाले सां बि उते इनिशिएट वठी रहियो आहे। कल्ह असां दौरे में हिकिड़ी वॾी ख़ूबसूरत ॻाल्हि थी सभा मां पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाइणु चाहींदुमि त कल्ह सदर आसिफ अली ज़रदारी जेको आहे उहो हुनान शहर जेको सूबो आहे चीन जो हुनान सूबे जे चांगशा शहर में हिकिड़ी तक़रीब मुनक़िद थी ऐं चीन जे अंदरि हिकिड़े डॉक्टर खे तमग़ा पाकिस्तान ॾिनो वियो यानी कि उन्हनि खे जेको आहे उन्हनि जी ख़िदमातनि जी एतराफ़ जे लाइ सितारा पाकिस्तान सां उन्हनि सां नवाज़ियो वियो। हाणे इहो पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाइणु ज़रूरी आहे त सदर आसिफ अली ज़रदारी पाकिस्तान मां ट्रैवल करे चीन वञनि था ऐं उतां जे हिकिड़े मक़ामी डॉक्टर जंहिंजो नालो आहे प्रोफेसर पान ज़ियांग उनखे सितारे पाकिस्तान सां नवाज़नि था पिया। आख़िर छो? उनजी वजह इहा आहे त चीन जो प्रोफेसर पान ज़ियांग जेको पोइ साल 2025 में पाकिस्तान दौरे ते आयो ऐं उते हिन जेके नंढी उमिरि जा जेके ॿार आहिनि पैदाइशी उमिरि में तव्हां ॾिसो अक्सर औक़ात दिलि जो मसइलो थींदो आहे कंहिं ॿार जो जेको दिलि आहे उहो धड़कण बंदि थी वेंदो आहे या उनजी हार्ट बीट पंहिंजी स्पीड खां घटि हूंदी आहे या खोड़ सारा अहिड़ा मसइला जेके पैदाइशी ॿारनि में थींदा आहिनि। प्रोफेसर पान ज़ियांग पाकिस्तान अची करे उन जे मथां कमु कयो ऐं बाक़ाइदा उन्हनि ॿारनि जो इलाजु कयो ऐं पाकिस्तान में अहिड़ी टेक्नोलॉजी इस्तेमालु जेको आहे उहो नाले ते कराई अहिड़ी टेक्नोलॉजी इंट्रोड्यूस कराई त यानी कि जेके पैदा थींदड़ ॿार आहिनि जेकॾहिं कंहिंजे हार्ट जो को अहिड़ो प्रॉब्लम थिए त उन्हनि जो फिलफोर इलाजु कयो वञे ऐं हिननि ख़िदमात ते इहा टेक्नोलॉजी पाकिस्तान आणण ते ऐं पाकिस्तान जे अंदरि उन्हनि तमामु डॉक्टरनि जी तरबियत करण ते उन्हनि खे ट्रेन करण ते सदर आसिफ अली ज़रदारीअ पारां प्रोफेसर पान ज़ियांग खे सितारे पाकिस्तान सां नवाज़ियो वियो जेका असां लाइ इलाही सुठी ॻाल्हि आहे। इन जो मतिलबु इहो आहे त पाकिस्तान अॻिते वधी रहियो आहे सिंध अॻिते वधी रहियो आहे। अहिड़ा इनिशिएट हुकूमत जे तरफ़ां असांखे ॾिसण में अचनि पिया यानी कि हुकूमत जे तरफ़ां असांखे इलाही ज़्यादा सिंसियरनेस पंहिंजी आवाम जे लाइ नज़र अचे पई यानी उहो चाहिनि था पिया त हाणे पाकिस्तान जो आवाम सिंध जो आवाम ख़ुशहाल वारी ज़िंदगी गुज़ारे। बिल्कुलु मुबशिर तव्हां सुठा पॉइंट्स हाईलाइट कया आहिनि ऐं चीन जो जेको हिन वक़्तु दौरो थी रहियो आहे जेका असांजी क़यादत उते पहुतल आहे ख़ासि करे सदर आसिफ अली ज़रदारी साहब जन पाण उते पहुतल आहिनि 5 ॾींहंनि जे दौरे ते। सूबाई वज़ीर सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण साहब जन जो ही बहितरीन क़दम आहे उन्हनि सां गॾु आहिनि सलीम मांडवीवाला उन्हनि सां गॾु आहिनि। इहे सभु असीं अगरि जॾहिं दौरा ॾिसूं पिया त इहा पाकिस्तान जी कामयाबी आहे। बिल्कुलु पहिरीं इहा त असीं ईरान ऐं अमरीका ऐं गॾोगॾु इज़राइल जे विच में जेके मुआहिदा ते थिया आहिनि जेकी जंगबंदी थी आहे सीज़ फायर फर्स्ट ऑफ ऑल केतिरे हज़ारनि लखनि करोड़नि जूं जानियूं पाकिस्तान बचायूं आहिनि। पाकिस्तान पंहिंजो गाज इन हवाले सां ऊचो करे छॾियो आहे। ॿियो वरी अगरि असीं ॾिसूं पॉइंट्स ते हलूं था पहिरीं मां थोरा पॉइंट्स हाईलाइट करणु चाहियां पई छो त ख़ुशी थींदी आहे असीं जॾहिं पाकिस्तान जो नालो रोशन थींदे ॾिसंदा आहियूं का अहिड़ी शइ ॾिसंदा आहियूं त ख़ुशी थींदी आहे त हा असां पाकिस्तान किथे न किथे बीठल आहे। इन खां पहिरीं जॾहिं हुकूमत में फॉरेन मिनिस्ट्री जॾहिं असांजे बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जन खे मिली उन्हनि केतिरो न सुठे तरीक़े सां उनखे निभायो ऐं पाकिस्तान खे इंट्रोड्यूस करायो उन्हनि जायुनि ते उन्हनि मुल्कनि जे अॻियां उन्हनि सफ़ीरनि जे अॻियां उन्हनि माण्हुनि जे अॻियां त पाकिस्तान हिकिड़ी पंहिंजी अलॻि सुञाणप रखे थो। पाकिस्तान खे कोई बि पुठिते नथो करे सघे। उन खां पोइ जॾहिं जंग लॻी सभिनी जे साम्हूं माहौल आहे हाणे वरी ईरान जा मुज़ाकरात अमरीका सां जॾहिं पाकिस्तान कराया विच में पाकिस्तान आयो ऐं जॾहिं ईरान इहो चयो त मूंखे भरोसो आहे त सिर्फ़ु पाकिस्तान ते आहे। वरी जॾहिं ट्रंप जी असीं ॻाल्हि ॿुधीसीं ऐं उन्हनि चयो त मां ईंदुमि त पाकिस्तान दौरे ते ईंदुमि लाज़मी कीअं फ़ैसिलो इहो कयो वियो इहे कीअं इहो चयो वियो इहो सॼो कुझु पाकिस्तान ॾांहुं पाकिस्तान जे मुस्तक़बिल ॾांहुं ॻाल्हियूं वञनि पियूं। उन खां पोइ जॾहिं UAE असांखां पैसा पंहिंजा फंड्स वापसि वरिता रिटर्न घुरिया फौरन पाकिस्तान उनखे वापसि करे छॾिया त असीं तव्हांजा मोहताज न आहियूं असीं कंहिंजा बि मोहताज न आहियूं छो त असीं हिकिड़ी अमुन पसंदि हिकिड़ी ख़ुशहाल हिकिड़े सुठे मुल्क हमदर्दी वारे मुल्क सां तालुक़ु रखूं था। तव्हां पंहिंजा पैसा रिटर्न कया फंड्स रिटर्न कया असीं तव्हांखे ॾिनासीं नाराज़गी पंहिंजी जाइ ते ॻाल्हियूं पंहिंजी जाइ ते पर पाकिस्तान इते बि पंहिंजो गाट ऊचो कयो त हिकिड़े मुल्क सां
तालुकात ख़राब न थियनि, इन खां सुठो आहे असीं पंहिंजी हद में पाण अलॻि थी वञूं, हू हुननि खे पंहिंजी हद में पाण खे अलॻि करे छॾियूं। मुज़ाकरात थिया, उन्हनि खे फंड्स वापसि कया विया। देन अचे पियो ही दौरो जेको चीन जो दौरो करे रहिया आहिनि हिन वक़्तु, असांजी क़यादत उते पहुतल आहे, बहितरीन क़यादत आहे, बहितरीन क़यादत थी रही आहे, तमग़ा इम्तियाज़ ॾिनो वियो आहे, पाकिस्तान जो तमग़ा इम्तियाज़ ॾिनो वियो आहे, इहा फ़ख्र जी ॻाल्हि आहे।